हाँ दोस्तों मां जो नालो वहीद भुरगड़ी आहे। मां प्यारे स्टेज जो रहियासी आहियां। मां सोशल वर्क आहियां। मां समाजी मसइलनि ते लिखंदो आहियां, शहर जे मसइलनि ते। मूंसां चेयरमैन हितां जो चेयरमैन आहे अल्ताफ़ समूह, हुनजो भाणे जावेद समूह ऐं हुनजो ॿियो जेको आहे हुनजो ॿियो आहे इहो ममताज़ जांजो। उन्हनि मूंखे मूंखे धक कया आहिनि, मूंखे मारियो आहे। मां SP दादू खे IG सिंध खे हिन हथ वरी अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मां हिते अकेलो घरु आहियां। मां हिते वहीद भुरगड़ी मुंहिंजो नालो आहे। मां हिते अकेलो घरु आहियां। मां शहर जे मसइलनि ते लिखियो आहे। शहर जे मसइलनि ते लिखण जे करे मूंखे ॾोह मुंहिंजो इहो आहे त मूं हिन शहर ते लिखियो आहे। मां शहर जे अवाम जे मसइलनि ते लिखियो आहे। मूंसां इंसाफ़ कयो वञे। मां SP दादू खे चवां थो त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? मां ॾोह इहो कयो आहे त मां हिन शहर जे मसइलनि ते लिखियो आहे। मुंहिंजो ॾोह इहो आहे न। मां IG सिंध खे SP दादू खे अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मां अकेलो घरु आहियां। मुंहिंजो अलाह खां सवा ऐं हिन सॼी सिंध खां सवा मुंहिंजो केर बि कोन्हे। तव्हां सिंध जे सभिनी सोशल वर्क खे अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे।